नाज़रीन, ॾींहं में अली आबाद शाख जे पुछड़े जे आबादगारनि पारां टेल ताईं पाणी न पहुचण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे आपाशी कामोरनि ऐं राशि अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अली आबाद शाख जे पुछड़ जे आबादगारनि वज़ीर अली जरवार, अमीर अली जरवार, अली हैदर जरवार, एहसान जरवार ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो आहे त अली आबाद शाख 33 आरडी ऐं 33 वाटरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजा 31 वाटर एसडीओ ज़ुल्फ़कार लाशारी ऐं सब डिवीज़न ख़ैरपुर विकिरो करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि असां पुछड़ी जे आबादगारनि सां नाहक पियो थिए। उन्हनि चयो आहे त असांजा पोखियल फ़सुल तबाह थी चुका आहिनि। पाणीअ जी खोट सबबि फ़सुल ते त छा हाणे त जानवर बि उन पिया मरनि। ॾुकार वारी सूरत हाल पैदा थींदी पई वञे, पर मक़ामी आपाशी अमलदार रुॻो मुंड जे बासरनि खे पाणी विकिरो करण में मसरूफ़ आहिनि। उन्हनि ज़राअत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू, सेक्रेटरी ज़राअत ऐं ॿियनि इख़्तियारियुनि खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी अली आबाद शाख जी पुछड़ीअ ताईं पाणी पहुचाए असांजे फ़सलनि खे सुकण खां बचायो वञे।